सिंधु खातिर दरिया खातिर सिंधु खातिर दरिया खातिर सिंधु खातिर दरिया खातिर। जी नाज़रीन हिन वक्त जसकम के सॾ ते 6 कैनाल निकरण वारे मामले ते मटियारी ज़िले के क़ौमी शाहरा ते जसकम चेयरमैन सनान कुरैशी की अगवाणी में एहतजाजी धरणू लगल है। एहतजाज धरणे की जेका रैली हुई मटियारी के ठारू शाह रोड का निकती जेका मुख्तलिफ हंधनि तां थींदे प्रेस क्लब मटियारी पहुती ऐं उतां खां पोइ मुख्तलिफ जगहनि तां थींदे मटियारी की क़ौमी शाहरा ते पहुती है, जिते क़ौमी शाहरा ते जसकम अगवान जेके मरकज़ी अगवान आहिनि सनान खान कुरैशी जो चेयरमैन है उनकी अगवाणी में धरणू हयो वियो आहे। धरने सबब क़ौमी शाहरा ते पंजाब कराची सखर तरफ वींदड़ जेके ॿई पासा आहिनि मुकम्मल तौर बंद थी विया आहिनि, जिते सवें गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। हिते मुख़्तलिफ़ जेके हंधनि तां काफ़िला जसकम जा उहे पहुता आहिनि ऐं हिन वक़्तु ही धरणू जेको जारी आहे। कुछ देर अॻे टाइम न्यूज़ सां जसकम चेयरमैन सनान कुरैशी ॻाल्हि ॿोल कई। उनजो इहो चवणु हो त सिंधु दरिया जेको अॻे ई सुको पियो आहे, वरी सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण वारो जेको मनसूबो आहे उहो मुकम्मल तौर सां रद्द करियूं था ऐं इन हवाले सां असां अॻु सखरन क़ौमी शाहरा ते धरणू हयो आहे। अॼु मटियारी क़ौमी शाहरा ते धरणू हणी पंजाब तरफ़ वींदड़ समूरा रोड रस्ता बंद कया आहिनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त अहिड़ो जेको अवाम दुश्मन सिंधु दुश्मन मनसूबो जेको आहे उहो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। सिंधु खातिर दरिया खातिर सिंधु खातिर दरिया खातिर सिंधु खातिर दरिया खातिर। जी नाज़रीन हिन वक्त जसकम के सॾ ते 6 कैनाल निकरण वारे मामले ते मटियारी ज़िले के